अस्सलाम वालेकुम नाज़रीन, वेलकम टू माय शो इनसाइड। आऊं आहियां माजी मेज़बान नाज़ी अमीर। नाज़रीन, इलेक्शन में बाक़ी 1.5 महीनो वञी बचो आहे ऐं जेके बि सियासी पार्टियूं आहिनि उहे मुसलसल पंहिंजी कैंपेन हुजनि, उन्हनि जा जलसा हुजनि, तकरीरूं हुजनि, बयान हुजनि, प्रेस कॉन्फ्रेंसिस हुजनि, उन सभिनी में मईशत बहाली जा वाइदा बि कनि थियूं, मईशत बहाली जूं दावाऊं बि कनि थियूं। उन्हनि दावाउनि में, उन्हनि वाइदनि में केतिरी हक़ीक़त आहे? अॼु उन्हनि दावाउनि खे बि असीं कंपेयर कंदासीं ज़मीनी हक़ीक़तुनि सां। उन सां गॾोगॾु जेके वाइदा हिन वक़्तु सियासी पार्टियूं कनि पियूं मुल्क जे अवाम सां, उहे वाइदा केतिरा प्रैक्टिकल आहिनि, केतिरा हक़ीक़त ते ॿधल आहिनि, उन ते पिणु पंहिंजे एक्सपर्ट सां असीं गुफ़्तगू कंदासीं। ऐं उन खां सवाइ असां जॾहिं ज़िक्र कयूं था त इलेक्शन में बाक़ी वञी रुॻो 1.5 महीनो बचियो आहे ऐं हिन वक़्तु बि जेका सूरत हाल आहे, जेके मुख्य पार्टियूं आहिनि उन्हनि समेत पॉलिटिकल पार्टी वटि रोड मैप छा हूंदो इन्हनि दावाउनि ऐं वाइदनि खे हक़ीक़ी शक्ल ॾियण लाइ, अमली शक्ल में बदिलाइण जे लाइ उहो प्लान किथे आहे? अञा ताईं कंहिं बि पार्टी जो उन हवाले सां को हतमी मुआशी प्लान साम्हूं नाहे आयो त कहिड़े रीति हू मुल्क जा जेके मुआशी फ्रंट ते मसइला आहिनि, जेके चैलेंजिस आहिनि, उन्हनि खे कीअं हू फेस कंदा, कहिड़े रीति हिन मुल्क खे जेका मईशत जी बहाली वारो ख़्वाबु ॾेखारीनि पिया उनजी साबिया कीअं थी सघंदी, उन हवाले सां अञा ताईं को क्लियर रोड में कंहिं बि पार्टी जो साम्हूं न आयो आहे। उन ई मौज़ू ते प्रोग्राम में गुफ़्तगू कंदासीं। एक्सपर्ट पैनल मूंसां गॾु मौजूदु आहिनि, जो तारुफ़ असां करायां थी। नामियार इकोनॉमिस्ट आहिनि असद अली शाह साहब मूंसां गॾु हिते मौजूदु आहिनि। उनखां सवाइ नाज़रीन मुआशी माहिर आहिनि डॉक्टर अयूब महर साहब, डेवलपमेंट एक्सपर्ट आहिनि ऐं नाले वारा मुआशी माहिर आहिनि इंजीनियर जब्बार मेमन साहब, उहे पिणु अॼु के पैनल जो हिसो आहिनि। ऐं सभिनी खे भलीकार ऐं सभिनी जी महिरबानी, अवां गुफ़्तगू जे लाइ वक़्तु कढियो। ऐं शाह साहब, अवां खां आगाज़ कयां थी गुफ़्तगू जो। डॉक्टर अयूब साहब ऐं जब्बार मेमन साहब जी इजाज़त सां, सूरत हाल अवां जो आॾो आहे, बाक़ी कुझु ई ॾींहं आहिनि ऐं असीं ॿुधूं था त रोज़ दावाऊं आहिनि, रोज़ वाइदा आहिनि, केतिरा हक़ीक़त जोगा आहिनि? जी महिरबानी नाज़िया, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मां हिन ते अॼु बि हिकिड़ो ट्विटर ते पंहिंजो कॉमेंट्स लिखिया आहिनि त ॾिसो, पाकिस्तान में मैनिफेस्टो इलेक्शन खां पहिरियों ज़ाहिरा पॉलिटिकल पार्टीज़ पंहिंजो मैनिफेस्टो ईंदियूं आहिनि ऐं मैनिफेस्टो प्रोवाइड्स दी प्रोग्राम, प्लान ऐं ऑब्जेक्टिव्स वग़ैरह उहे उन में हूंदा आहिनि हर पॉलिटिकल पार्टी जो। सो जीअं तव्हां चओ था त हिन महिल ताईं मां न सम्झां त कंहिं बि पार्टी जो मैनिफेस्टो आयो आहे अञा ताईं। ऐं हूअं बि जेके पुराणा मैनिफेस्टोज़ बि जेकॾहिं तव्हां ॾिसो पॉलिटिकल पार्टीज़ जा, त उन में इहो छड़ो प्रोमिसिस कया वेंदा आहिनि त असां जेको आहे, जेकॾहिं असांजी पार्टी आई त असां रोज़गार बि ॾींदासीं, महांगाई बि घटि कंदासीं ऐं आवाम जा सभु मसइला बि ख़तमु कंदासीं, डेवलपमेंट बि कंदासीं, मुल्क तरक़ी बि कंदो ऐं मतिलबु एवरीथिंग अंडर द सन इज़ प्रॉमिस्ड इन द मैनिफेस्टोज़। पर यूजुअली उन में उहो तव्हां कंदो कीअं, हाउ पार्ट, मतिलबु हिकिड़ो त आहे न त वॉट प्रायोरिटीज़ छा आहिनि। ठीकु आहे, प्रायोरिटीज़ जेके आहिनि उहे सभिनी खे ख़बर आहे त मुल्क खे जेको माशी वॾो मसइलो आहे, करंट अकाउंट डेफिसिट आहे, डेट तमामु घणो थी वियो आहे ऐं इन्फ्लेशन तमामु वधीक आहे, रोज़गार कोन्हे माण्हुनि जो, ऐं इहे सभु मसइला जेके आहिनि हल करण जे लाइ जेको आहे तव्हां ज़ाहिर प्रोमिसिस त कंदा आहियो त इहे कंदासीं, पर कीअं कंदा आहियो, हाउ पार्ट हैज़ ऑलवेज बीन मिसिंग। सेकेंडली, थर्ड पार्ट इज़ हू। असल में सभिनी खां इम्पॉर्टेंट जेका आहे न फॉर अचीविंग एनीथिंग, फॉर इम्प्रूविंग गवर्नेंस ऐं डिलीवरी जे लाइ टीम इज़ वेरी इम्पॉर्टेंट। So that has to be part of the manifesto or the party's plan also. त कहिड़ा माण्हू आहिनि जेके डिलीवर कंदा अची, उहो कॾहिं न ॿुधायो वेंदो आहे। हू पार्ट इज़ मिसिंग, हाउ पार्ट इज़ मिसिंग। ऐं उन खां पोइ मां इहो चयो आहे त 5 स्टेप्स हुजणु खपनि जेको आहे न मैनिफेस्टो या रोड मैप जा। हिकिड़ो त वॉट हुजणु खपे त तव्हां छा अचीव कंदो, वॉट आर योर प्लान्स, वॉट आर योर प्रायोरिटीज़। देन हाउ पार्ट, वॉट इज़ योर स्ट्रेटजी, हाउ विल यू अचीव इट। And third is who, what is your team, so that माण्हू ॿुधी तंग अची विया आहिनि त क्रेडिबिलिटी अचे। ऐं उन खां पोइ जेको आहे आउटकम्स जो जेको आहे तव्हांजो प्लान हुजणु खपे त एवरी 6 months जेको तव्हां प्लान ॾियो था
त उन जा की परफॉर्मेंस जेके इंडिकेटर्स आहिनि, टारगेट्स आहिनि, उन ते केतिरी तव्हांजो अमल थियो, छा आउटकम्स आया, उहो ट्रांसपेरेंटली डिस्क्लोजर जॾहिं पावर में अची वञो उहो ॾियो। ऐं उन सां गॾु ज़ाहिर आहे हर शइ अचीव न थींदी, तव्हांजी परफॉर्मेंस थी सघे थो 70% हुजे कुझु शयुनि में, कुझु शयुनि में 50% हुजे, कुझु शयुनि में 0 हुजे, त उन में तव्हांजूं छा अज़म्पशन्स हुयूं, छा एडजस्टमेंट्स, तव्हांजी लर्निंग छा थी। एक्चुअल चाहे जो फ्यूचर जेको आहे कोई बि माण्हू 100% त प्रिडिक्ट नथो करे सघे न। तव्हां अज़म्पशन्स विधियूं आहिनि, तव्हां प्रिडिक्ट एक्सटर्नल सिचुएशन जेका आहे उहा जेकॾहिं तमामु ख़राबु थी वई, ऑयल प्राइसिस जेके आहिनि तमामु वधी वियूं या तमामु घटि थी वियूं, त उन्हनि जा इम्पैक्ट्स जेके आहिनि अकॉर्डिंगली तव्हांजो प्लान जेको आहे एडजस्ट करिणो पवंदो आहे। So these are the 5 broad steps: what, how, who, and accountability for outcomes reporting, transparent reporting, and learning. ये हुजण खपनि कंहिं बि प्लान में। ऐं मुंहिंजे ख़्याल में in order to have really accountable manifesto, the manifesto should include all of these things. त उन में पोइ हिकिड़ी अकाउंटेबिलिटी थींदी उन मैनिफेस्टो जी बि। न त तव्हां ॾिसो त जेके बि मैनिफेस्टोस प्रीवियस 20-25 सालनि खां पार्टीज़ ॾींदियूं आहिनि, उन खां पोइ गवर्नमेंट में अची जेको आहे उहो विसारे छॾींदियूं आहिनि, उनजो कोई ॻाल्हि ई न कंदो आहे। या हाणे बि ॿुधाइनि न त मतिलबु PTI जी गवर्नमेंट जो छा मैनिफेस्टो हुयो, हाउ मेनी आउटकम्स दे अचीव्ड, या उन खां पहिरियों PMLN गवर्नमेंट जो छा हुयो, या पीपल्स पार्टी जो छा हुयो, या इहे 16 महीना में PDM गवर्नमेंट जो जेको आहे छा प्लान हुयो, वॉट डिड दे अचीव, उहा का ॻाल्हि ई कोन्हे न। सो बाक़ी ईअं ॻाल्हियूं करणु जेको आहे त असां सभु मसइला हल करे छॾींदासीं। उन ते मां इहो ई चवंदो आहियां न, त उहो नेपोलियन जो हिकिड़ो कोट हुयो त सक्सेस इन पॉलिटिक्स मीन्स प्रॉमिस एवरीथिंग एंड डिलीवर नथिंग। सो इहो ई अनफॉर्चुनेटली थींदो रहियो आहे पाकिस्तान में। शाह साहब दुरुस्त निशानदेही कई ऐं जिन फैक्टर्स सां मां निशानदेही कई उहे जर्नलिज़म जा बुनियादी उसूल बि आहिनि। का बि क्लियर पिक्चर असीं जॾहिं ॾेखारणु चाहींदा आहियूं त असींजी कोशिशि हूंदी आहे त हीअ सभु जेके बुनियादी प्रिंसिपल्स आहिनि, फैक्टर्स हुजनि, उहे उन में ज़रूर शामिल हुजनि। डॉक्टर अयूब साहब, आपकी तरफ आऊँगी। आपने सुना शाह साहब को, उन्होंने जिक्र किया कि रियलिस्टिक नहीं होते जो सियासी पार्टीज़ के मंशूर हमारे सामने आते हैं, और इस बार भी क्योंकि दावाएँ तो बहुत ज़्यादा हैं, वायदे भी बहुत ज़्यादा हो गए, और इस बार तो ये भी कहा जा रहा है कि जो माजी के हवाले से जो अब इस वक्त जो मुख्तलिफ कंडीशंस हैं, जो माशी फ्रंट पर चैलेंजेस हैं, उनके लिए ना सिर्फ हम भरपूर तैयारी के साथ आ रहे हैं, बल्कि ऐसी तैयारी है जो किसी दूसरे मुखालिफ की नहीं है। सबके तकरीबन लगभग इसी नौयत के बयान सामने आ रहे हैं। कितना रियलिस्टिक आप समझते हैं कि इस बार जो मंशूर आएंगे उसमें रियलिस्टिक अप्रोच होगी? लेकिन नाजिया, शाह साहब ने बिल्कुल कुछ चीज़ों की तरफ तो मिसिंग लिंक्स पे बताए हैं कि ये मिसिंग लिंक्स थे, और ये मिसिंग लिंक्स का फिर बाद में वेरिएशन एनालिसिस भी होना चाहिए कि क्या डिलीवर किया है और क्या प्रॉमिस किया गया था। उसके अलावा मैं इसको थोड़ा सा ब्रॉडर सेंस में डिस्कस करना चाहूँगा। देखिए, मैनिफेस्टो से जो होता है, किसी भी पार्टी का मैनिफेस्टो, वो उस जिस चीज़ से ड्राइव होता है उससे पहले उस पार्टी की पॉलिटिकल आइडियोलॉजी एक होती है। उसकी पॉलिटिकल आइडियोलॉजी से काफ़ी हद तक लोगों को अंदाज़ा हो जाता है कि इसकी खारजा पॉलिसी क्या होगी और इसकी माशी पॉलिसी क्या होगी, इकोनॉमिक पॉलिसी क्या होगी। उसके हर पॉलिटिकल, अगर कोई नई पॉलिटिकल पार्टी क्रिएट होती है तो जाहिर है उसकी कोई आइडियोलॉजी होती है, दूसरी पार्टी से डिफरेंट कोई रीज़न होता है। ये कोई ग्रुप तो नहीं बना लेते वो आइसोलेट करके, किसी आइडियोलॉजी की बेस पे होते हैं। अनफॉर्चुनेटली ये सबसे बड़ा मिसिंग लिंक है कि कोई आइडियोलॉजी किसी की क्लियर नहीं है। पीपल्स पार्टी को छोड़कर, पाकिस्तान पीपल्स पार्टी को, बाकी सारी पार्टी तो नई पार्टीज है ना, वो एक पुरानी पार्टी है। और उसका भी अगर देखें तो उसका एक्चुअली जो उसका आइडियोलॉजी थी वो काफ़ी हद तक उसमें ग्लोबल चेंज आने के बाद उसमें भी चेंजेस आई, लेकिन उसका जो एक स्लोगन था जो ड्राइव हुआ था उसकी आइडियोलॉजी से, रोटी कपड़ा और मकान का, वो बहरहाल अभी एग्जिस्ट करता है, वो आज तक एग्जिस्ट करता है। लेकिन उस वक्त उसके मैनिफेस्टो में एक नेशनलाइजेशन थी, क्योंकि वो प्रो इश्तराकियत की और कम्युनिज्म की बात थी, तो वो उसने अगर अपने मैनिफेस्टो में कहा था लेट 60s में, तो अर्ली 70s में उसको फिर उसने इम्प्लीमेंट भी किया। रिकॉर्डलेस, वो एक अलग डिबेटेबल क्वेश्चन है कि उसके क्या कॉन्सिक्वेंसेस हुए थे, लेकिन उसके आइडियोलॉजी का ये पार्ट था जो उसकी मैनिफेस्टो में रिफ्लेक्ट भी हो रहा था और उन्होंने इम्प्लीमेंट भी किया।
اس کے بعد اگر ابھی دیکھتے ہیں کہ جو نئی پولیٹیکل پارٹیز ہیں اس میں یہ ایک مسنگ لنک نظر آتا ہے کہ ان کی آئیڈیالوجی اور ان کے مینیفیسٹو میں، یہ مینیفیسٹو سے کہیں زیادہ ایک سلوگن نظر آتے ہیں، نعرہ بازی ہے یہ کہ پہلے بھی ہم سنتے رہے 1 کروڑ جاب ہیں، 50 لاکھ گھر ہیں، ابھی بھی ہے کہ جی 300 یونٹ یوز کرنے والے کو فری ہم بجلی دیں گے، فری گیس دیں گے، ان امپلائمنٹ ہم زیرو پہ لے جائیں گے. دنیا کا کوئی ملک ایسا نہیں ہے جہاں زیرو ان امپلائمنٹ ہو. ایک اسٹرکچر ان امپلائمنٹ کا ریٹ یہ اکنامک تھیوری ہمیشہ رہتا ہے. یہ زیرو کس طرح سے کہہ دیا، وہی شاہ صاحب نے ابھی ایک چیز یوز کی تھی کہ ان کے پاس بہت زیادہ امپورٹنٹ ایک چیز ہوتی ہے اکنامک ٹیم کون سی ہے. تو یہ جس طرح کے سلوگن دلا رہے ہیں، پہلی بات یہ وہ مینیفیسٹو تو ہے نہیں، دوسری بات یہ کہ اس میں بھی جو یہ کلیمز کر رہے ہیں ان کا اکنامک سے تو کوئی تعلق نظر نہیں آ رہا کہ وہ کس طرح سے اچیو ہو گیا. ڈاکٹر صاحب ایک اور بڑی پارٹی کو آپ مس کر رہے ہیں، مسلم لیگ نون، جو یہ کہہ رہی ہے کہ اگر ہم ہوتے تو پھر ایشین ٹائیگر بھی ملک ہوتا. وہ یہ بھی کہہ رہے ہیں کہ جب بھی ہماری حکومت آئی تو ہم نے دیکھا کہ ملک کے اندر ایک ترقی کے حوالے سے جو ڈیولپمنٹ پروجیکٹس اس وقت دیے گئے، جو اس وقت کام ہوا، اس کی مثال پاکستان کے جتنے بھی حکومتیں آئیں اس میں نہیں ملتا. وہ اب بھی یہی دعویٰ کر رہے ہیں کہ اگر ہماری حکومت چلنے دی جاتی تو ملک کا جو یہ اب جو حال ہے اس سے بہت مختلف ہوتا. اس کے حوالے سے آپ کیسے دیکھ رہے ہیں؟ وہ تو یہ بھی کہہ رہے ہیں کہ ہماری ٹیم بھی بڑی اسٹرانگ ہے. جی میں دیکھیں ناجیہ، میں نے مسلم لیگ نون، کاف یا پی ٹی آئی یا ایم کیو ایم ان میں سے کسی کا ذکر نہیں کیا. اس کی ریزن یہ ہے کہ جب میں نے پاکستان پیپلز پارٹی کی بات کی تو میں نے روٹ کازز کی بات کی. اس کی وہ ایک نئی آئیڈیالوجی آئی تھی نا، اس کے بعد جو پارٹیز بنی ہیں ان میں کوئی آئیڈیالوجی نظر نہیں آئی. تو اس نے امپلیمنٹ بھی کیا تھا، وہ پرانی ایک جماعت ہے، کوئی کمپیریزن نہیں ان پارٹیوں کا اس کی آئیڈیالوجی سے. وہ ایک آئیڈیالوجی لے کر آئی تھی. باقی جہاں تک کلیمز ہیں، اگر آپ گزشتہ 3 ڈیکیڈ میں دیکھیں تو پاکستان کی کنڈیشن 30 سال میں 3 ڈیکیڈ میں ڈیٹوریشن کی طرف جاتی رہی ہے. آج ہم بدترین جو ہم کہتے ہیں کہ ہم ڈیٹ کرائسس ہو گیا ہے، ان امپلائمنٹ ہے، پاورٹی لیول بڑھ گیا ہے، بدترین انفلیشن اور کرنسی ڈیویلیویشن کو فیس کر رہے ہیں. یہ اگر پھر وہ بات نکلی تو بہت دور تک جائے گی. یہ کوئی ایک پارٹی ذمہ دار نہیں، اور ہر پارٹی دعویٰ کر رہی ہے ہمارے دور میں ان امپلائمنٹ ختم ہو گئی تھی. آپ نے ابھی خود انڈیکیٹ کیا. میں نہیں سمجھتا کہ نون لیگ کے پاس کوئی اکنامک ٹیم اس طرح کی ہے. رہ سکے جو 2 لوگ ہیں وہ کیا کرتے رہے ہیں، اور اس طرح کلیم کرنا یہ تو ہر پارٹی کا کلیم ہے کہ جب ہم تھے تو ملک میں بہت ترقی ہو گئی تھی، اگر ہم نہ جاتے تو وہ ترقی کا سفر کنٹینیو رہتا. وہ کلیم کرنے سے اگر ایسا ہوتا تو اول تو وہ جاتے ہی نہ، اور اگر دوسری بات ہے اگر ایسا ہوتا تو ملک کی جو کنڈیشن ہے اس وقت، وہ پورے کے میکرو اکنامک اسٹیٹسٹ اویلیبل ہیں، کس کے دور میں کیا قرضہ لیا گیا، کیا انفلیشن ریٹ تھا، کیا ان امپلائمنٹ تھی. یہ کہہ دینا کہ ہمارے دور میں یہ پروڈیوس ہوا تھا یہ بہت آسان ہے. کمپیریزن کریں تو اس میں آپ کو سب صاف نظر آ جائے گا کہ جی ڈی پی گروتھ ریٹ نون لیگ کے دور میں بہت کم تھا، بہت کم ہو گیا تھا. ان امپلائمنٹ ریٹ کم نہیں ہوا تھا. ہاں صرف ان کے ایک دور میں جو 3 دور آئے ہیں ان میں سے ایک دور ایسا تھا جب انفلیشن ریٹ جو تھا وہ اپنی لوئسٹ لیول پہ آ گیا تھا 3%. لیکن وہ 3% جو تھا اچھی بات ہے، وہ کم تھا، لیکن پوری دنیا میں اس وقت انفلیشن کم تھا. یہ ذہن میں رکھنی چاہیے. ایک پریکٹس یہ بن گئی ہے کہ ہم لوگ وہ بلیم کرتے ہیں، ہر حکومت یہ کلیم کرتی ہے کہ ہمارا دور صحیح تھا، اور جب ہمیں حکومت ملی تو ہمیں تو پتہ نہیں تھا اتنے برے حالات ہیں. حکومت میں آنے کے بعد وہ بتاتے ہیں کہ جو ہم نے مینیفیسٹو میں کہا تھا وہ ہم کر ہی نہیں سکتے. ہمیں تو اب آ کے پتہ لگا ہے کہ اتنے برے حالات ڈاکٹر ایوب صاحب آپ نے درست فرمایا، بالکل آپ نے درست فرمایا. میں جبار میمن صاحب کے پاس جاؤں گی، اور جبار میمن صاحب تہاں موقع بدھو شاہ صاحب جو ڈاکٹر ایوب مہر صاحب جو ڈاکٹر ایوب صاحب جگہ گال کئی تو ہر پارٹی دعواؤں کرے پئی، یہ گال ڈسوں تھا تو الیکشن ضرور نہیں ہے پر جو کلیمس ہیں جو وعدہ ہیں سب پرانا ہیں. پر ان سے گڈ جو بھیرے کا ایکڑی نئی شے نظر اچے پی وہ یہ ہے تو پارٹیز یہ جانائن پयूं تو असांखे हाणे रियलाइज़ेशन आहे त हीउ जेको मुल्क इन पासे ते पहुतो आहे, अची इन मोड़ ते बीठो आहे, असीं इनखे सुञाणे चुका आहियूं, सम्झी चुका आहियूं. ऐं हाणे हितां खां अॻियां वधण जे लाइ असांखे जेकॾहिं हाणे अवाम एतमाद करे थो, वोट मिले थो, त पोइ मामला मुख़्तलिफ़ हूंदा. इहा जेका अप्रोच ॾिसो पिया, इहा वाक़ई अव्हांखे लॻे पियो त का रियलाइज़ेशन मौजूदु आहे पॉलिसीज़ में, उहा नज़र अचे पई. जेको मैनिफेस्टो ईंदड़ आहे, अचण वारो आहे, या उनखां अॻु जेके एजेंडाऊं शेयर थियनि पियूं उन में उहो रिफ्लेक्ट थिए पियो. ॾिसो शाह साहब तमामु सुठियूं ॻाल्हियूं कयूं. शाह साहब जो ट्वीट बि जेको आहे सो असांजे लाइ क़ाबिल एतिराम. पर शाह साहब जो जेको इसरार हो उहो इहो आहे त मैनिफेस्टो जेको बि आहे हिकिड़ो ऑब्जेक्टिव डेवलपमेंट आहे,
जंहिंजा तक़ाज़ा इहे आहिनि त उहे KPI बेस्ड जेको आहे सो उनजी हिकिड़ी अकाउंटेबिलिटी थिए ऐं ट्रांसपेरेंसी थिए, इहो हिकिड़ो पॉलिटिकल जमात लाइ जेको आहे सो नॉर्मल हालातुनि में, हिन वक़्तु नॉर्मल हालात न आहिनि, उन में इहो मैनिफेस्टो अहिड़े क़िस्म जो हुअणु खपे। पर हाणे शाह साहब शायदि थोरी देरि लाइ इहो विसरी था वञनि त जेका IMF वारी माई आहे इस्लामाबाद में, त असां उन्हनि सां काफ़ी जेको आहे सो कलाक खां मथे जेको आहे सो ॻाल्हियूं असांजूं हूं। आई वॉज पार्ट ऑफ दैट। हिते कराची में बि अप्लाइड इकोनॉमिक रिसर्च में को 17 खां 20 मिंट मूंखे मिलिया हुआ। त ॻाल्हि जो उते इसरार सिर्फ़ु इहो हो त इहे जेके शाह साहब ॻाल्हियूं कयूं, मां मैनिफेस्टो खे कुझु अहिड़े तरीक़े सां हाणे खणी थो वञा त जिन रिफॉर्म्स जी हिन मुल्क खे अॼु ज़रूरत आहे, मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में उहो ई हिन वक़्तु मैनिफेस्टो हुअणु खपे पॉलिटिकल पार्टीज़ जो, त हिन वक़्तु जेके क्राइसिस आहिनि उन्हनि क्राइसिस लाइ जेको आहे सो उनखे डील करण लाइ हिननि जी अप्रोच छा आहे। हाणे उन अप्रोच जेका आहे सा उहा ज़रूरु हिकिड़ी एजुकेशन बेस्ड हुजे, इकोनॉमेटिक्स बेस्ड हुजे, उनजी ज़रूरु हिकिड़ी एनालिसिस हुजे, ऐं उहा ज़रूरु इहो ॿुधाए त पहिरें साल में ही छा थींदो, ॿिए साल में जेकॾहिं ही किथे लैग बिहाइंड कनि था त उनखे कहिड़े तरीक़े सां एडजस्टमेंट कंदा। हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे तव्हांजे साम्हूं आहे, ग्रोथ इज़ ज़ीरो, डेड इज़ ज़ीरो, तव्हांजा 30% इज़ इन्फ्लेशन, 22% जेको आहे तव्हांजो डिस्काउंट रेट ते थो हले। उन खां अलावा ॿिया जेके बि माशी इंडिकेटर्स आहिनि उन में फजिंग जी मौजूदगीअ खे बि एक्सक्लूड कोन था कयूं। अञा लॻे थो त असां को चङा माण्हू थियण जी सलाहियत नथा रखूं। त जॾहिं बेस ईयर चेंज थियो त मां हुन में पार्टिसिपेंट हुयुसि। राति जो 1 बजे ताईं असांखे वेहारियूं, रिसेंटली ॻाल्हियूं थो ॿुधायां अॼु। उन खां पोइ चऊं था हाणे सुबुह जो असां वरी मीटिंग कंदासीं त ॿुधाईंदासीं। हाणे सुबुह जो अख़बार में असां पढ़ियो त जेको आहे सो ग्रोथ रेट जेका आहे सा हिननि कढी उहा 0.29 ते, क्वार्टर खां पोइ जेका वरी ग्रोथ रेट कढियूं उहो -0.17 ते कढियूं। त हिन मुल्क में जेके बि मुश्किलात आहिनि, इन्हनि मुश्किलात जे तदारुक लाइ इन्हनि सभिनी पॉलिटिकल पार्टीज़ खे वटि हिन मैनिफेस्टो त इहो हुअणु खपे त हीअ जेके एक्सटर्नल क्राइसिस आहिनि, हीअ जेको नॉन मैनेजेबल एक्सटर्नल डेट जो असांजे मथां बर्डन आहे, हीअ जेको हिकिड़ो कंटिन्यू जेको आहे सो असांजे मथां जेके फॉरेन रिलेटेड जेको आहे सो मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में तमामु घणा हालात जेके आहिनि से ख़राब थी चुका आहिनि। अफ़गानिस्तान हिकिड़े पासे ॾिसो असां उन्हनि खे थ्रेट पैदा कयूं, ईरान ॿिए पासे ॾिसो कुझु ख़ासि को चङा हालात कोन पिया था नज़र अचनि। रशियन्स जे बारे में असां थोरा सा मोहतात इन करे आहियूं जो हिकिड़े जहाज़ जूं ॻाल्हियूं करे मुसद्दिक़ मलिक उन खां पोइ बिल्कुलु चुप थी वियो। अच्छा, मोहतात आहियूं त अमेरिकन्स अलाए छा असांजे लाइ कंदा ख़बर न आहे। 5 बेड़ी बेरो आणींदा, 4थों आणींदा, 2 आणींदो, 1 आणींदा, या शायदि बांग्लादेश वांगुरु इन बहरी बेड़नि जो इंतज़ारु कंदे कंदे असां थकिजी पवंदासीं। त हिकिड़ी एक्सटर्नल पॉलिसीज़ जंहिंखे चइजे त फॉरेन रिलेशनशिप कहिड़े तरीक़े सां जेका आहे सा फाइन ट्यून थियणु खपे, उनजे सिलसिले में जेको आहे सो सूरत हाल वाज़िह कोन्हे। हाणे थोरी देरि लाइ इंटरनल जेकॾहिं सिक्योरिटी जूं ॻाल्हियूं कयूं त मुंहिंजो त पंहिंजो बिलीफ इहो आहे त जेका शइ जेका आहे सा गुफ़्त शनीद सां ॻाल्हाइण सां तइ थी सघे थी, उहा हिकिड़ो बहितरीनु राय हल जे तरफ़ वञे थी, जंहिंमें जेकॾहिं विन विन सिचुएशन खे हिकिड़ो बेयर मिनिमम ते प्रोटेक्ट करिणो आहे त उन में जेको आहे सो हिकिड़ो एक्स्ट्रा ऑर्डनरी एफर्ट्स वधण जी ज़रूरत आहे। हाणे थोरी देरि लाइ मां पहिरें मैनिफेस्टो जीअं पढ़ियो पे MQM जो छा आहे। MQM चए थी प्रोमिसिस ठाहियो, नंबर 1 सभ खां वॾो मुतालबो। MQM चए थी पाकिस्तान जो बेड़ो ॿोड़ियो आहे फ्यूडल लॉर्ड्स। MQM चए थी हिते जेको आहे सो सोशो इकोनॉमिक डिस्पैरिटी में असां त हिकिड़ा मिडिल क्लास माण्हू पैदा कया आहिनि, बाक़ी सभिनी जेके आहिनि से एलिट्स पैदा कया आहिनि। MQM जेकॾहिं ॻाल्हियूं के करे वेठी त असांखे जेको आहे मौक़ो ॾिनो वञे त असां जेको आहे सो इनशाला चंड तारा जेके आहिनि से मथां पटे करे तव्हांखे ॾींदासीं। हाणे सैलिएंट फीचर्स इहे अथव। जमात इस्लामी जेकॾहिं ॻाल्हियूं कयूं त जमात इस्लामी मज़हबी रुझाननि सां गॾोगॾु जेके ॻाल्हियूं करे थियूं, ॿी पार्टियूं बि कनि वेठियूं। एजुकेशन, हेल्थ, हमसे सोशो इकोनॉमिक हिकिड़ी डिस्पैरिटीज़ जे रिमूवल ऐं उन खां पोइ लॉ एंड ऑर्डर, दहशतगर्दी, तक़रीबन हिकिड़ो 8 लाइनर ते तव्हांजो 36 पेजिस था उते जेके आहिनि से एनलार्ज थियनि। अहिड़ी तरीक़े सां जेकॾहिं PTI जूं पुराणे असां हुनखे ॾिसूं मैनिफेस्टो खे, चङा त हिन वक़्तु उहे अलाए जेल में बि लिखी सघंदा न लिखी सघंदा, कुझु चौधारी कमरा ई बंदि आहिनि उन्हनि जे लाइ। त उते जेका आहे सा उहो मैनिफेस्टो जेको पुराणो ॾिसूं था उहो रियासत मदीना वारे कॉन्सेप्ट खे जेको खणी हलिया हुआ, जंहिंखे असां वेलफेयर स्टेट चई सघूं था।
उन ते जेको आहे सो मनसर हो उहो सिस्टम जेको आहे सो हू ठाहिण जी शायदि कोशिशि ज़रूरु न कई हूंदी। कुझु रिफॉर्म्स जेके आहिनि से एजुकेशन में MTI वग़ैरह जे हवाले सां ख़ैबर पख्तूनख्वा में पुलिस ऐं ॿियनि हंधनि ते आया हुआ, पर उन जी वॾी रेज़िस्टेंस थी फेडरल कैपिटल में। मूंखे यादि आहे त जॾहिं सरकारी डॉक्टरनि खे चयो वियो त तव्हां हिकिड़े उन सिस्टम जो हिसो ठहो जिते तव्हां जेको आहे सो तव्हांजी प्रैक्टिस जी मर्कज़ियत हुजे माण्हू, ऐं जेकॾहिं तव्हां प्राइवेट प्रैक्टिस कयो था त उहा बि इन ई अस्पताल में वेही कयो, तव्हांखे पैसा मिलंदा। एॾी रेज़िस्टेंस हुई, मूंखे यादि आहे इस्लामाबाद में जो पिम्स जे वॾनि डॉक्टरनि खां वठी हेठनि डॉक्टरनि स्ट्राइक्स कयूं। त स्टेटस को जूं जेके हामी फोर्सिस आहिनि उन्हनि जी तइदाद बि वधियल आहे। पर हाणे जेकॾहिं असां मैनिफेस्टो खे हिकिड़ो बुनियादु ठाहियूं त मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में त वरी वापसि अचूं त हिते मैनिफेस्टो लाइ ॻाल्हाए केरु वेठो? मरियम औरंगज़ेब। उहा थी चए भई असां जेको आहे सो तक़रीबन मैनिफेस्टो ठाहे छॾियो आहे, ऐं उन जेको आहे सो इहे ई ॻाल्हियूं जेके असांजे साम्हूं मां थोरी देरि पहिरियों तव्हांखे चयो हा, असां महांगाई जेका आहे असां उनखे कंटेन करण जी ज़रूरत महसूसु कयूं था। असां एम्प्लॉयमेंट जेके आहिनि से वधाईंदासीं, जेके हर दौर में असां वधायूं आहिनि। असां कंहिं तरीक़े सां जेको आहे सो माण्हुनि जी क़ुवत ख़रीदारीअ खे इम्प्रूव कंदासीं, ऐं असां जेको आहे सो रोडनि रस्तनि जो ॼार जेको सो विछाईंदासीं। हाणे इन खां पोइ एजुकेशन, हेल्थ एंड ऑल दीस थिंग्स इहो सभिनी पार्टियुनि में मां ॾिसां वेठो त उन्हनि तक़रीबन अहिड़े ई अंदाज़ में लिखियो आहे जेके हिकिड़ियूं विशफुल क़िस्म जूं थिंकिंग्स आहिनि। पर हाणे उन विशफुल थिंकिंग जे अॻे वरी इहे जेके हिन वक़्तु क्राइसिस रिडन जेको असांजी सूरत हाल आहे उनखे कीअं जेको आहे सो भञियो वञे, छाकाणि त जेसिताईं ही असां अहम इनखे सवाल आहे ज़ाहिरा जब्बार साहब, त ज़ाहिरा क्लेम्स पंहिंजी जाइ ते, ख़्वाहिशूं दावा पंहिंजी जाइ ते, पर इहे कीअं ट्रांसलेट थींदा इनटू एक्शन्स, उहो तमामु इम्पॉर्टेंट हूंदो। हिकिड़ो ॿियो बि फैक्टर हो, शाह साहब अवां वटि ईंदसि, त अनसर्टेनिटी जो बार बार ज़िक्र थियो त इलेक्शन न थियणु, इलेक्शन में देरि थियणु, वरी इलेक्शन जो जेको स्केड्यूल आहे उहो न अचणु, ही सॼनि मामलनि जे हवाले सां बार बार इहो ख़्यालु कयो पियो वियो त ही हिकिड़ी अनसर्टेनिटी वारी सूरत हाल हर पासे ॾे आहे। जेसिताईं इहा गैर यकीनी सूरत हाल ख़तमु न थींदी तेसिताईं माशी फ्रंट ते बि असीं नथा सम्झूं त का बहितरी अची सघे। त हिन भेरे हाणे इलेक्शन खे वठी करे त जेका गैर यकीनी हुई उहा हाणे ख़तमु थी आहे। अभी कीअं पिया ॾिसो त ही फैक्टर केतिरो इम्पॉर्टेंट आहे, अपकमिंग जेके चैलेंजिस आहिनि उन्हनि ते बि ज़रूरु रोशनी विझो, ऐं गॾोगॾु ही त हाणे इलेक्शन थियणु वञे पई, पार्टीज़ हुन में वञनि पियूं, त ही केतिरो फेवरेबल आहे माशी फ्रंट जे हवाले सां, माशी चैलेंजिस खे वठी करे? ॾिसो, जेसि ताणी इलेक्शन जी हाणे जॾहिं खां सुप्रीम कोर्ट जो इहो फ़ैसिलो आयो आहे त काफ़ी हद ताईं क्लैरिटी त थी वई आहे, ऐं इलेक्शन शेड्यूल बि अची वियो आहे। सो ऑब्वियसली इलेक्शन इज़ नॉट पेनिसिया, उन सां सभु मसइला हल त न थींदा। घटि में घटि हिकिड़ी स्टेबिलिटी ऐं हिकिड़ी का गवर्नमेंट अचणु खपे, इलेक्टेड लेजिटिमेट गवर्नमेंट ईंदी त पोइ उनखे जी रिस्पॉन्सिबिलिटी हूंदी त उहे जेको मुल्क जा वॾा मसइला आहिनि, माशी ऐं सिक्योरिटी एंड ॿिया जेके स्टेबिलिटी ऐं जा मसइला आहिनि उहे सभई उहे हल कनि। पर फ्रैंकली इशू इहो ई थो लॻे त जेके मसइला आहिनि, इलेक्शन त थी वेंदी त पर ही जेको असां वटि मुल्क में हेॾो वॾो क्राइसिस आहे उनजो रेज़ोल्यूशन कीअं थींदो? तव्हां मतिलबु वन ऑफ द जेको हिकिड़ो मेजर इशू आहे माइंड सेट जो, उहो तव्हां ॾिसो त कंहिं बि पॉलिटिकल पार्टी जेको आहे दे कंटिन्यू टू से त असांजो ज़मानो बि बहितरु हुयो ऐं असां हर शइ बहितरु कईसीं। And none of the political parties is willing to accept the mistakes जेके या नॉन परफॉर्मेंस। जेकॾहिं तव्हां आउटकम्स ॾिसो पाकिस्तान जा, शायदि पाकिस्तान हिन महिल अहिड़ो मुल्क आहे जंहिंमें वधि में वधि दुनिया खां घणे में घणा ॿार आउट ऑफ स्कूल आहिनि। असांजो जेको ह्यूमन कैपिटल आहे, इट इज़ वन ऑफ द वर्स्ट इन द वर्ल्ड। असांजो एजुकेशन सिस्टम इज़ वन ऑफ द वर्स्ट इन द वर्ल्ड। अवर लाइफ एक्सपेक्टेंसी, चाइल्ड मोर्टेलिटी ऐं हेल्थ इंडिकेटर्स आर वन ऑफ द वर्स्ट इन द वर्ल्ड। असांजो ग्रोथ रेट जेको आहे, जीअं पहिरियों बि चयो वियो त वर्चुअली देयर इज़ नो ग्रोथ। अनएम्प्लॉयमेंट जेका आहे उहा तमामु वधी वई आहे, ऐं इकोनॉमिक ग्रोथ जेको आहे उहो ज़ीरो आहे।
त प्रॉस्पेरिटी माण्हू त मतिलबु वी हैव नॉट प्रॉस्पर्ड, वी हैव गॉन बैकवर्ड्स. त इहो उनखे ज़ाहिर आहे नॉन परफॉर्मेंस रही आहे पॉलिटिकल पार्टीज़ जी ऐं नॉन पॉलिटिकल एक्टर्स जी ॿिन्ही जी रही आहे न. त इन क्राइसिस खे जेको मुल्क जी बैंक्रप्सी आहे, डेट असां ॾेई कोन था सघूं, पोइ ॿाहिरों त हाणे इन्वेस्टमेंट कोई अचे कोन थी पई, कंपनियूं ॿाहिरि आस्ते आस्ते जेके आहिनि उहे बि दे वॉन्ट टू एग्ज़िट, ऐं एग्ज़िट जे लाइ बि उन्हनि वटि जेको आहे रस्तो कोन्हे को. कई कंपनियूं जेके आहिनि जेको ॿाहिरों आयूं उहे ॿाहिरि हलियूं वयूं, वापसि हलियूं वयूं. हाणे जेके आयूं आहिनि उन्हनि खे डॉलर कोन्हनि त उहे ॿाहिरि बि नथियूं वञी सघनि. त लोकल इन्वेस्टर्स जेके आहिनि उहे बि कोई इन्वेस्टमेंट कोन था कनि. त सेविंग्स रेट कीअं वधंदो, इन्वेस्टमेंट क्लाइमेट कीअं बहितर थींदी, जेसिताणी तव्हांजो प्राइवेट सेक्टर प्रोडक्टिव न थींदो ऐं कॉम्पिटिटिव न थींदो त तव्हांजी एक्सपोर्ट कीअं वधंदी, तव्हांजो करंट अकाउंट एक्सटर्नल अकाउंट जेको आहे उहो कीअं ठीकु थींदो. त जेकॾहिं हर शइ जेको पॉलिटिकल पार्टीज़ जेको आहिनि उहे सही कंदियूं रहनि त पोइ त आई थिंक नथिंग विल इम्प्रूव. वॾे में वॾो जेको मसइलो आहे उहो माइंड सेट जो आहे मुंहिंजे ख़्याल में. त का बि पॉलिटिकल पार्टीज़ जेको आहे, ॾिसो न, इवन द बेस्ट ऑफ द पॉलिटिकल पार्टीज़, बेस्ट ऑफ द पीपल, उहे इंसान आहे, उहे एग्री कंदा आहिनि त असांजो जेको आहे दीज़ आर सम ऑफ द गुड थिंग्स वी डिड, ही असांजूं ग़लतियूं बि आहिनि जेके असां पंहिंजूं करेक्ट कंदासीं आईंदा फ्यूचर में. जेसिताणी इहा रिकग्निशन न आहे त बाबा असांजा लैप्सिस बि आहिनि, असांजूं ग़लतियूं बि आहिनि, असांखे रीथिंक करणु खपे पंहिंजी स्ट्रेटजी. त पाकिस्तान जेको आहे पूरी दुनिया में पोइते छो हलियो वियो आहे. असां 1980s में 1990s में पाकिस्तान जी GDP ग्रोथ जेको आहे हिन सॼी रीजन में सभिनी खां मथे हुई. इवन चाइना खां असांजी पर कैपिटा इनकम 80s 90s में उन खां वधीक हुई. हाणे जेको आहे तव्हां नेपाल जे बराबरि अची विया आहियो या कुझु एस्पेक्ट्स में उन खां बि ख़राबु आहियूं असां. सो इवन श्रीलंका जेको आहे उहा डिफॉल्ट करे वई, असां एक्चुअल डिफॉल्ट न कयो आहे, पर उते बि एतिरी महांगाई कोन्हे, उन्हनि जी बि करंसी जेका आहे स्टेबल थी वई आहे जेतिरी असां वटि महांगाई आहे. सो मेन प्रॉब्लम इहो आहे त असां अनफॉर्चुनेटली जेके बि पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि, मेन पॉलिटिकल पार्टीज़, उन्हनि में अञा ताईं मूंखे रिकग्निशन ऐं रियलाइज़ेशन नज़र नथी अचे त असांजा लैप्सिस छा आहिनि. हाउ मतिलबु न ई कोशिशि आहे का थिंकिंग कई वञे त इहे मसइला, हेॾा वॾा मसइला मुल्क जा जेके आहिनि, असां कीअं हल कंदासीं. हाणे ॾिसो, हे 21वीं सदी में हे हिकिड़ो डिजिटल दौरु आहे, आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौरु आहे. असांखे बि जेको टेक्नोलॉजी में असां वटि बि इम्पोर्ट थिए थी पई, असां वटि बि डिजिटाइज़ेशन थिए पई ऐं बहितरी थोरी अचे थी पई, पर ॻाल्हि इहा आहे त बाक़ी मुल्क जेके आहिनि उन्हनि में तमामु घणी तरक़ी ऐं एडवांसमेंट थिए थी. तंहिंजे करे असां रिलेटिवली पोइते थींदा था वञूं. ऐं जेकॾहिं रिलेटिवली असां पोइते थींदा वेंदासीं त असां जेको आहे गुड्स एंड सर्विसिस जेको प्रोडक्शन आहे उहो कंपेरेटिव कॉस्ट ते न करे सघंदासीं. सो तंहिंजे करे असांजी एक्सपोर्ट त कोन वधंदी ऐं असांजी रिलायंस ऑन इम्पोर्ट्स जेको आहे उहा कंटिन्यू रहंदी. सो तंहिंजो मतिलबु त मुल्क जी बैंक्रप्सी जेका आहे उहा वधंदी वेंदी. सो अॼुकल्ह जे दौर में मेन शइ इहा आहे त हाउ डू वी मतिलबु मेक आवर इकोनॉमी प्रोडक्टिव, यानी प्रोडक्टिविटी ग्रोथ कीअं अचीव कयूं so that we produce more from less. That is the theme on which entire world is working, to get more from less, which I think we are not even thinking about. ठीक शाह साहब, बिल्कुलु ऐं उहा ज़ाहिर डायरेक्टली लिंक्ड आहे. अवां जे ज़िक्र कयो त रियलाइज़ेशन सां, रिकग्निशन सां, त असां जिते सुठा कम थिया त उते जेके कम न थी सघिया, जेके टारगेट्स अचीव न थी सघिया, उन ते रीथिंक करण जी ज़रूरत आहे. डॉक्टर अयूब साहब, ये सारा इसी कॉन्टेक्स्ट में आपसे भी गुफ्तगू होगी, इसमें कुछ ऐड करना चाहें, पर साथ साथ जो चैलेंजेस अभी दरपेश हैं, ख़ास करके इलेक्शन के बाद, पोस्ट इलेक्शन जो सिनेरियो है, उसमें क्या चैलेंजेस आप देख रहे हैं माशी फ्रंट पर? और पार्टीज़ का तो जैसे जिक्र हुआ कि माइंडसेट अभी तक नज़र नहीं आता कि अभी भी कोई पार्टी रियलाइज़ करने के लिए रेडी है कि हमें अपनी स्ट्रेटजीज़ पर रीथिंक करना होगा या दोबारा से इस पर काम करना होगा. देखिए, अभी इंजीनियर जब्बार साहब भी डिस्कस कर रहे थे यही चीज़ कि विशफुल थिंकिंग से निकलना होगा. विशफुल थिंकिंग हो सकती है और पॉलिटिकल पार्टीज की शायद रिक्वायरमेंट भी हो, उनको ये स्लोगन देने होते हैं ताकि लोगों से वोट ले सकें.
لیکن یہاں جو کرائسس ہے، جو جس طرح سے ابھی مینشن کیا گیا کہ جو ملک جو پرابلم فیس کر رہا ہے ان پرابلم سے نکلنے کے لیے ان کی اپروچ کیا ہوگی، مائنڈ سیٹ چینج کرنا ہوگا، وہ کس طرح سے اس پرابلم سے ہمیں نکلنا ہے اس کو بتانا ہوگا، ایک کنکریٹ پلان دینا ہوگا. اور میں دیکھ رہا ہوں کہ پولیٹیکل پارٹیز میں بہرحال وہ ٹیم ورک بھی نہیں، وہ ٹیم بھی ان کے پاس موجود نہیں ہے، اور وہ ان چیزوں کو سیریس لے بھی نہیں رہے، وہ سلوگنز پہ جا رہے ہیں. اور سچی بات یہ ہے کہ دیکھیں، بینگ اکانومسٹ میں کہہ رہا ہوں کہ یہ جو ہمارے کرائسس ہیں، پاورٹی، لو پروڈکٹیوٹی کا ایشو ہے، فورن ایکسچینج ریزرو کا ایشو ہے، ڈیٹس ماؤنٹین ہو گیا، یہ جتنے بھی ایشوز ہیں یہ بٹن دباتے شارٹ ٹرم میں ہم چینج نہیں کر سکتے. ایسا نہیں ہوگا کہ بٹن پش کیا ہوگا سالو ہو جائیں گے. یہ میڈیم ٹو لانگ ٹرم کا عرصہ لگتا ہے، یعنی مور دین 3 ایئرس، اور اس کے بعد وہ مزید 5-6 سال. جو 5 ایئرس پلان ایک ہوتا تھا اس کے بعد اچیومنٹ مین کی جاتی تھی. اب وہ رول پلاننگ کمیشن کا تو انفیکٹو ہو گیا ہے کہ 5 سال کے پلان کے بعد اس کا آڈٹ کیا جائے اور سیکھا جائے کہ ہم نے کیا اچیو کیا. بلکہ اس کو جس طرح سے مس یوز کیا جا رہا ہے، ہر پولیٹیکل پارٹی ہر دور میں یہ ہوا ہے کہ پارٹی یہ کلیم کرتی ہے کہ ہم نے جو اسٹیپس لے لیے ہیں ان کے جو فروٹس آئیں گے، ان کے جو نتائج آئیں گے وہ آنے والے دور میں آئیں گے. یہ کہہ کہ وہ اپنی جان چھڑا لیتے ہیں. ٹھیک ہے، بینگ اکانومسٹ میں سمجھتا ہوں کہ یہ تمام جو ریکٹیفیکیشن کرنی ہے، ہمیں جو چیزیں اچیو کرنی ہیں اس کو یقیناً 3 سے 5 سال کا عرصہ لگے گا. لیکن یہ کہہ کر جان نہیں چھڑوائی جا سکتی. اس میں 2 الگ الگ ٹیمیں ہونی چاہیے. ایک پراپر اکنامک ٹیم ہو جو وہ 3 سے 5 سال میں جو چیز اچیو کر رہا ہے وہ اس پر بغیر کسی کے انٹرفیئرنس کے، انوالومنٹ کے، پولیٹیکل پارٹیز کے انوالومنٹ کے بغیر وہ اپنے ٹیکنیکل گراؤنڈ پہ وہ سیریسلی ملک کے لیے، اسٹیٹ کے لیے کام کرتے رہے. پولیٹیکل پارٹیز کا کام یہ ہونا چاہیے کہ اب اگر ہم اگنور کر دیں کہ شارٹ ٹرم کو بالکل اگنور کر دیں، وہ پاسبل نہیں ہے. ہم کہیں کہ 5 سال بعد اس کا اثر آئے گا، 5 سال بعد بے روزگاری کم ہو جائے گی. آپ خود سوچیں، تصور کریں کہ جو جنریشن، وہ لوگ جو گریجویٹ ہوئے ہیں، جو جاب مارکیٹ میں آئے ہیں، جنہوں نے ہائر کوالیفیکیشن لی ہے، جنہوں نے اسکلز اچیو کی ہیں، اگر وہ 3 سے 5 سال وہ انتظار کریں گے تو اس کا مطلب ہے ان کی پوری لائف جو ہوگی وہ 3 سال ضائع نہیں ہوئے. ان کے جو پلان ہوں گے وہ لائف ٹائم افیکٹ ہو جائیں گے. وہ پورا لائف ٹائم کا ایک کرائسس ان کے لیے آ جائے گا. تو شارٹ ٹرم کو اگنور نہیں کیا جاتا. شارٹ ٹرم کے لیے یہ پولیٹیکل پارٹیز کی ذمہ داری ہے، یہ اکانومسٹ کی ذمہ داری نہیں. پولیٹیکل پارٹیز ان کے شارٹ ٹرم کے لیے کیا فیسیلیٹیشن کی جا سکتی ہے. جس طرح بے نظیر انکم سپورٹ پروگرام تھا، اس طرح کے بہت سارے پروگرام شارٹ ٹرم کے لیے انٹروڈیوس کیے جا سکتے ہیں. میں تھوڑا سا ریفر کرنا چاہوں گا کیونکہ انجینئر جبار صاحب بھی یہاں موجود ہیں. 2015-16 میں ایک پلان دیا گیا تھا FPCCI کی طرف سے، گورنمنٹ نے ہم سے مانگا تھا، میں کیونکہ اس ٹیم کا حصہ تھا. یہ جو ہم ہر 2 سال کے بعد شور مچاتے ہیں کہ ہم منی لانڈرنگ کر رہے ہیں، وہ پیسہ جو لوگوں نے چھپایا ہوا ہے اس کو ہم لانا چاہ رہے ہیں اکانومی میں. اور وہ کس لیے آتا ہے؟ وہ کچھ لوگوں کو یا تو بینیفٹ اس کا دیا جاتا تھا، یا لون پے کرنے کے لیے، یا ڈیفیسٹ کو فائنانس کرنے کے لیے دیا جاتا تھا. پرائیویٹ سیکٹر نے یعنی FPCCI نے جو پلان دیا تھا اس میں ہم نے کہا تھا کہ آپ نام لیتے ہیں کیونکہ کہ اس کا عام آدمی کو بینیفٹ ہوگا. تو اگر عام آدمی کو اس کا بینیفٹ ہو رہا ہے اور آپ نے امونٹی اسکیم انٹروڈیوس کرانی ہے، MNSP دینی ہے، تو MNSP اس کو دیں جو پیسہ لا رہا ہے اور یہ وہ پروف کر رہا ہے کہ اس نے امپلائمنٹ کم کی ہے، اس نے کم سے کم 200 لوگوں کو روزگار دیا ہے، یا اس نے کوئی انڈر ڈیولپڈ ایریا تھا، اس ایریا میں اس نے ڈیولپمنٹ کی ہے، وہاں جا کے فیکٹری لگائی ہے، یا اس نے کوئی سی پیک سے ریلیٹڈ ایسی کوئی چیز ہے جو پاکستانی جہاں انویسٹ نہیں کر رہے اس نے وہ انڈسٹریلائزیشن کی ہے. اس طرح کے 4-5 پوائنٹ دیے گئے تھے. وہ ظاہر ہے وہ شارٹ ٹرم وہ اچیومنٹ ہو سکتی تھی. پولیٹیکل پارٹیز کو یہ سوچنا ہوگا کہ جو اکنامک پلاننگ کا کام ہے وہ تو ایکسپرٹس نے کرنا ہے، وہ اس کے لیے اس کے رزلٹ آتے میں دیر لگے گی، لیکن اس کے رزلٹس کے انتظار میں فوری طور پہ ریلیف دینا لوگوں کو ضروری ہے. وہ پولیٹیکل پارٹیز کا کام ہے، اور وہ اسی طرح کے میجر سے جو میں نے ڈسکس کیا کہ FPCCI نے جو پلان دیا تھا اس سے فوری طور پہ شارٹ ٹرم پہ کیا اچیو کیا جا سکتا ہے، پولیٹیکل پارٹیز کو اس کو فیسیلیٹیٹ کرنا ہوگا. فوری طور پر کیا دیا جا سکتا ہے، کیسے فیسیلیٹیٹ کیا جا سکتا ہے، پولیٹیکل پارٹیز کو اس پر دیکھنا ہوگا. جبار صاحب کیتریوں تیار ہیں اساں جو پولیٹیکل پارٹیز ان ضلع یا شارٹ ٹرم جے حوالے سے تفصیلی ذکر کयो ڈاکٹر ایوب صاحب؟ ڈاکٹر ایوب صاحب जेके ॻाल्हियूं कयूं बिल्कुलु सही कयईं. डॉक्टर ایوب صاحب असांजे
रिसर्च ग्रुप जो डायरेक्टर जनरल हूंदो, तमामु सुठियूं हिकिड़े रिपोर्ट मुस्तनिद रिपोर्टूं जेके आहिनि से असां उते ठाहियूं हुयूं ऐं जेको डॉक्टर साहब जी अॻुवाणी में थियूं हुयूं। ऐं डॉक्टर साहब जेको आहे सो वाक़ई प्रोफेसर अथव, पर हिते हिकिड़ो नारोवाल जो माण्हू आहे उनखे प्रोफेसर चवंदा आहिनि। कॾहिं कॾहिं मां सोचींदो आहियां त छा उनखे प्रोफेसर चई सघिजे थो या न, डॉक्टर साहब खे त चई सघूं था। हाणे तव्हां ॾिसो त उन नारोवाल जे माण्हू जेको आहे सो पोइ दफ़े इहा ऑब्जर्वेशन अथव IMF जी, पाकिस्तान में गवर्नेंस कीअं पई थी हले, इकोनॉमिक मैनेजमेंट कीअं पई थी हले। मां वरी आख़िर में इहो ईंदुसि त करणु छा खपे, त IMF जी इहा ऑब्जर्वेशन आहे त 2.3 ट्रिलियन जा तव्हां प्रोजेक्ट्स जेके आहिनि से विधा आहिनि हिन में टेक्निक्स ऐं PhD जे थ्रू। उन खां पहिरियों आउटस्टैंडिंग प्रोजेक्ट्स आहिनि 10.3 ट्रिलियन जा। हुननि इहो एस्टिमेट कयो आहे त जेकॾहिं 770 अरब रुपयनि ते तव्हां साल में जेके 770 न रहिया आहिनि जेकॾहिं हलायो त इहे त अलाए यानी क्वार्टर ऑफ सेंचुरी में पूरा कोन थींदा। हुननि हिननि खे चयो आहे त हिननि खे रोकियो, पर तव्हांजो जेको आहे सो मनसूबाबंदी जो जेको वज़ीर आहे शमी सईद, तव्हां सम्झो था त उहो हिकिड़ो वॾो को विज़ार्ड आहे जेको भई हिननि शयुनि खे ठीकु कंदो। IMF जो वॾो ऑब्जेक्शन अथव। हाणे मां चवंदो हिन पासे त डॉक्टर असद अली शाह जेका ॻाल्हि चई प्रोड्यूस मोर फ्रॉम लेस इज़ राइट। हाणे सवाल इहो पैदा थिए हाउ टू प्रोड्यूस मोर फ्रॉम द लेस। सुई सदन गैस कंपनी, शाह साहब हुते ऑडिटर हूंदा, असांखे मॉनिटर कंदा, मां डायरेक्टर हूंदो हुउसि। उन ज़माने में असां जेको आहे सो जेके बि हिकिड़ा लॉसिस हूंदा उहे 10% खां हेठि हूंदा। अॼु उहे लॉसिस जेके आहिनि से 20% ते टच पैदा कनि ऐं सुई नादरनि में उहे 17-18% ते वेठा आहिनि। त प्रोड्यूस मोर फ्रॉम द लेस इते आहे कैच। बजाए इन जे ब्यूरोक्रेट्स इहे ॻाल्हियूं कनि त हिन खे ठीकु कजे, उहे सिर्फ़ु हिकिड़ो प्रपोज़ल था ॾियनि त क़ीमतूं वधायो। छाकाणि त IMF सिंपल फार्मूलो विदाउट फोर्सिंग यू के तव्हां रिफॉर्म्स आणियो उहो इहो आहे त कॉस्ट ऑफ मैन्युफैक्चरिंग इज़ इक्वल टू कॉस्ट ऑफ सेल, और कॉस्ट ऑफ सेल शुड बी मोर देन कॉस्ट ऑफ मैन्युफैक्चरिंग। हाणे इहे ॻाल्हियूं जेके आहिनि से इहे असांजूं पॉलिटिकल पार्टीज़ खे हिते कमु करे रखिया। हाणे वापसि अचूं पावर जनरेशन, वरी शाह साहब वारी थ्योरी कि बाबा मोर फ्रॉम द लेस। कराची इलेक्ट्रिक सप्लाई, गुल अहमद, टपाल, बिन कासिम, रेडंडेंट पावर स्टेशन जेके 43 खां वठी 51 रुपए जी बिजली था ठाहिनि, बंदि कयो हिननि खे। हिननि जूं ॿिनि जूं त लाइफ ख़तम थी चुकियूं आहिनि, वरी वेठा रिन्यू कनि। सॼो सिस्टम हिकिड़ो ईअं थो लॻे त एलीट कैप्चर आहे। सॼो सिस्टम ईअं थो लॻे त उन सिस्टम जी का मॉनिटरिंग कोन्हे। वरी मां चवंदुसि त ट्रेसेबिलिटी, विज़िबिलिटी ऐं जेको शाह साहब इस्तेमालु कयो वर्ड खे ट्रांसपेरेंसी ऐं उनजी अकाउंटेबिलिटी। हिन मुल्क में तव्हां ॾिसो त थोरी देरि लाइ मां हैरान थी वेंदो आहियां त फिडिक जे प्रिंसिपल्स ते वर्ल्ड बैंक जेको आहे सो हिकिड़ो ठाहियो पब्लिक इहो पंहिंजो PPRA। हाणे उहो रेगुलेटरी अथॉरिटी शुरू में उन जूं रेगुलेशन तमामु सुठियूं हुयूं। मां पाण मेंबर हूंदो हुउसि, बल्कि मुंहिंजो ख़्यालु आहे आई शुड ऑल्सो रिकॉल कि शाह साहब बि मूंखे उन ज़माने में मेंबर करायो हो। शाह साहब, आई एम थैंकफुल टू यू कि यू प्रोवाइडेड मी अ चांस। असां उन ज़माने में ॾिठो त कुझु ट्रांसपेरेंसी जेका आहे सा कंहिं तरीक़े सां हली पए। हाणे छा आहे जो हर प्रोक्योरमेंट जी एग्जेम्पशन, पुराणा जहाज वठणा आहिनि स्क्रैप, एनवायरमेंट जो सत्यानाश करणो आहे स्क्रैप जा उहे बि एग्जेम्पशन। तव्हां हर शइ जेका आयरलैंड जी वठंदो रीज़न ॾेई त भई हिन में हेतिरा ॾींहं होतिरा ॾींहं, उते भलो किथे त खणी एग्जेम्पशन ॾियो, पर हर ॻाल्हि खे तव्हां एग्जेम्पशन में खणी वेंदो त इन तरीक़े सां पॉलिटिकल पार्टीज़ जेकॾहिं कमु कंदियूं। हेले ताईं पॉलिटिकल पार्टीज़ ई त इहे कम कया आहिनि जो मुल्क जिथे बीठो आहे उते असां बीठा आहियूं। ब्यूरोक्रेसी जेका आहे सा उहा सुठी अंग्रेज़ी लिखे वेठी ऐं उन में हिकिड़ो ब्राह्मण क्लास आहे जेको डोमिनेंट आहे हिन मुल्क में, उहो तव्हांखे हर हंधि नज़र ईंदो। एक्सपर्टीज़ का कोन्हे, प्रोफेशनलिज़म का कोन्हे। डॉक्टर अयूब उमर मुंहिंजे साम्हूं वेठा, मूंखे यादि आहे त डॉक्टर साहब जेको आहे सो से पॉलिसी स्कूल में असां पियो चयो डॉक्टर साहब जहिड़ो माण्हू रिएक्टर थिए, इकोनॉमिक्स ते उहो हलाए, पर ईअं नथा कनि। वरी जेको आहे सो आणे हिकिड़े उन माण्हू खे आणीनि था जेको कंहिं न कंहिं पॉलिटिकल माण्हू सां वाबस्तगी रखंदे जेको आहे सो इन गवर्नेंस जो हिसो थो ठहे। त सभ खां वॾो जेको कलीदी मुंहिंजो ख़्यालु आहे मुहिम हुअणु खपे जेका हिननि पॉलिटिकल पार्टीज़ खे सम्झणु खपे, उहा आहे गवर्नेंस। गवर्नेंस ई तव्हांखे इन सॼे क्राइसिस मां ॿाहिर करे सघे थी। पर हिननि खे पब्लिक सर्वेंट न खपनि, हिननि खे खपनि प्राइवेट सर्वेंट। हर SP खे हिकिड़ो गॉडफादर खपे, हर DCA खे जेको आहे हिकिड़ो गॉडफादर खपे, या MNA गॉडफादर आहे, या मिनिस्टर गॉडफादर आहे, या जेको आहे सो MPA गॉडफादर आहे। जबर साहब, इन तव्हांजी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदसि, जेका मेन पॉइंट हूंदो उहो गवर्नेंस आहे। शाह साहब, तव्हांजो फाइनल कॉमेंट हूंदो त हाणे
लेक ऑफ ट्रांसपेरेंसी, अकाउंटेबिलिटी, मेरिट जी लताड़, ये सभु मामला ते असीं डिस्कस कयासीं। अवाम वटि छा ॾिसो पिया, अवाम वटि को इख्तियार आहे त जेकॾहिं गवर्नेंस न आहे, जेकॾहिं कंहिं पार्टी वटि रियलाइज़ेशन न आहे, माइंडसेट न पियो चेंज थिए, रिकग्निशन न आहे, त पोइ हू पंहिंजो को पावर इस्तेमालु करनि। हिन भेरे का अहिड़ो को चेंज ॾिसो पिया हुआ? फाइनल कमेंट शाह साहब। अञा ताईं त अहिड़ी हाणे इलेक्शन थिए त ख़बर पए, बिकॉज़ अञा ताईं त जेके मेन पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि उन में एॾो घणो फ़र्क़ु कोन्हे। ऐं रिसेंटली जेको आहे PTI रही आहे, PDM बि रही आहे, PMLN बि रही आहे। आई थिंक पीपल्स पार्टी स्टिल एज़ यंग लीडरशिप, ऐं उनखे काफ़ी, मां त इहो चवंदुसि त जेकॾहिं तव्हां रैंक कंदो पॉलिटिकल पार्टीज़ खे ऐं गवर्नेंस खे, त इहो ॾिसणो पवंदो त सभिनी खां वधीक हार्म कंहिं कयो आहे इन मुल्क खे, ऐं घटि हार्म। त मूंखे इन हाइंडसाइट मूंखे लॻे थो त सभिनी खां वधीक डैमेज जेको आहे पोइ PDM गवर्नमेंट विच वॉज डोमिनेटेड बाय PMLN, उन खां पोइ PTI वारी गवर्नमेंट, ऐं उन खां पोइ जेको आहे PMLN गवर्नमेंट जेका आहे, जेको सॼो CPEC जी बोरोइंग एतिरी कई, वेरी एक्सपेंसिव पावर जनरेशन कई, दे हैड ह्यूज अपॉर्चुनिटी, ऑयल प्राइसिस बि घटि थी वियूं, पर उन जे बावजूदि जेको आहे करंट अकाउंट रिकॉर्ड डेफिसिट जेको आहे उन जे ज़माने में थियो। सो ही डेट जेको आहे जनरेट जेको आहे, इहो पोयनि 3 दौरनि में थियो आहे मेनली जेको आहे। उन खां पोइ मां सघां थो पीपल्स पार्टी अचे थी पई। So frankly, in terms of जेकॾहिं objectively ॾिठो वञे त people need to look at मतिलबु त को किथे माण्हू आहिनि जेके ट्राइड माण्हू आहिनि, उन्हनि खे त वरी न ट्राई करणु खपे न, घटि में घटि जेको आहे। सो जी शाह साहब। सो मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त पॉलिटिकल पार्टीज़ जेको आहे, असल में अञा ताईं मूंखे उहा चेंज नज़र नथी अचे। टिनी पॉलिटिकल पार्टीज़ खे मां हिन ते लिखियो बि आहे त प्रॉब्लम इहो आहे त पॉलिटिकल पार्टीज़ आर नॉट रीथिंकिंग। पॉलिटिकल पार्टीज़ जेको आहे उन्हनि खे नओ टैलेंट इंडक्ट करणु खपे। जेको पुराणो जेको बिज़नेस एज़ यूजुअल आहे, उहो त उन जा कॉन्सिक्वेंसिस असांजे साम्हूं आहिनि। इट हैज़ नॉट वर्कड। त हाणे एक्सपर्ट्स जेके आहिनि, उहे इकोनॉमिस्ट हुजनि या एनर्जी सेक्टर फॉर इंस्टेंस असांजो निगलेक्टेड आहे, उनजो बुरो हाल आहे, या एजुकेशन आहे, पंहिंजो हेल्थ आहे, ह्यूमन डेवलपमेंट आहे, उन में आई थिंक अप्रोच चेंज करण जी ज़रूरत आहे। ऐं असल में अकाउंटेबिलिटी फ्रेमवर्क एस्टेब्लिश करण जी ज़रूरत आहे हर पॉलिटिकल पार्टी खे, त नओ टैलेंट हुजे ऐं उन नए टैलेंट खे इंडक्ट कयो ऐं उनखे अकाउंटेबल करणु खपे। ऐं इहो ई अप्रोच जेको आहे माण्हुनि जो हुजणु खपे त उहे अकाउंटेबल कनि जेका गवर्नमेंट आहे। जेकॾहिं नॉन परफॉर्मेंस आहे, उन्हनि खे जेको आहे उन्हनि खे न एक्सेप्ट करणु खपे, उन्हनि खे न वोट ॾियणु खपे, ऐं अहिड़नि माण्हुनि खे वोट ॾियणु खपे हू कैन डिलीवर, हू आर मोर ऑब्जेक्टिव, हू आर मोर ट्रूथफुल। असल ॻाल्हि इहा आहे, उहा चयो न हिकिड़े पंहिंजो रिसेंटली हुसैन दाऊद हिकिड़े प्रोग्राम में, वन ऑफ द बिज़नेसमैन, उन स्टॉक एक्सचेंज जे फंक्शन में इहो चयो त पाकिस्तान जो जेको बुरो हाल थियो आहे उहो इन जे करे आहे त असां सच नथा ॻाल्हायूं, असां वटि सच ॻाल्हाइणु जेको आहे उहो तमामु घटि आहे। सो मां सम्झां थो इहो बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। असां तॾहिं बहितर थींदासीं जॾहिं असां कूड़ ॻाल्हाइणु बंदि कयूं ऐं सच ॻाल्हाइणु शुरू कयूं, त काफ़ी शयूं जेके आहिनि बहितर थींदियूं। शाह साहब इन ई पॉइंट सां असीं प्रोग्राम जो एंड कंदासीं। वक़्तु बि पूरो पियो थिए। तव्हांजी वरी महिरबानी, मां गुफ़्तगू में एतिरो वरितो वक़्तु कढियो। डॉक्टर अयूब महर साहब, इंजीनियर जवाब अहमद साहब, तव्हांजी वरी महिरबानी। नाज़रीन, गुफ़्तगू मां ॿुधी ॿिन्ही पासनि खां अप्रोच चेंज करण जी ज़रूरत आहे। ट्राइड एंड टेस्टेड जेके माण्हू जिन जा रिज़ल्ट्स बि अव्हांजे आॾो आहिनि, त हाणे हिकु भेरो ॿीहर उहो वक़्तु अचे पियो। अव्हांजो जेको वोट आहे वरी पावर रखे थो, त हाणे कीअं हुनखे यूटिलाइज़ करिणो आहे उहो अव्हांजे हथ में आहे। ऐं जेका ॻाल्हि हिते थी त न रुगो सियासी पार्टियुनि खे, पर उन सां गॾोगॾु अवाम खे बि पंहिंजी अप्रोच चेंज करण जी ज़रूरत आहे। नाज़रीन, सुभाणे वरी अव्हां सां मुलाक़ात कंदासीं। पंहिंजे फीडबैक खां अॼोके प्रोग्राम में थियल गुफ़्तगू जे हवाले सां असांखे ज़रूरु आगाह कजो। अल्लाह हाफ़िज़।